ब्रिया रोड जी शहरन पारां बिजली की गैर एलानिया लोड शेडिंग खिलाफ शहर में शटर बंद हड़ताल करे सेपको इंतजामिया खिलाफ फारूकी आजम चौक ते सख्त एहतजाज करे धरणो हयो वियो। ब्रिया रोड वासी काउंसलर सैयद अमीर अली शाह, सुहेल आरई, अब्दुल लतीफ़ आरई, अब्दुल रहमान आरई, मौलवी शफीक अहमद ॿियनि जी अॻवाणी में सख्त एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हयो वियो। एहतजाज कंदड़नि चयो त 20 कलाकनि खां वधीक बिजली जी गैर एलानिया लोड शेडिंग सबबि रहवासी सख्त परेशान आहिनि। कारोबार सख्त मुतासिर थी रहियो आहे, जॾहिं त स्कूलनि ऐं मस्जिदनि में पाणी खोट थी वियो आहे। अस्पतालनि में मरीज़ गर्मीअ सबबि तड़पी रहिया आहिनि। हुननि चयो त इंतिज़ामिया खे बार बार दाहियो आहे पर को बि तदारक नथो थिए। एहतजाज कंदड़ सेपको चीफ सखर खां मुतालबो कयो आहे त गैर एलानिया लोड शेडिंग ते ज़ाब्तो आणे शहरनि खे परेशानी खां बचाए वञे, ॿी सूरत में एहतजाजी तहरीक हलाई वेंदी। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।